इंसान अॻियां झुकण सिखी न आहियां, इंसान अॻियां झुकण सिखी न आहियां, ख़ुदा खां सिवा ॿिए खे ॿाॾाइण सिखी न आहियां। दर्द सितम सहण आदत आहे मुंहिंजी, पर बेदर्द सां दादनि हथ मिलाइण सिखी न आहियां। हक़ मौजूद GSN। जीअं त मां तव्हां सभिनी जी पंहिंजी भेण साइमा अस्कर चांडियो अॼु मुंहिंजो ही वीडियो बयान जारी करण जो इहो ई मक़सदु आहे त सॼी सिंध खे ख़बर आहे त मां मुसलसल सरापा एहतजाज रही आहियां ऐं मुंहिंजे ख़ानदान सां मुसलसल ज़्यादतियूं थींदियूं आयूं आहिनि। मुंहिंजे चाचे शहीद ग़ुलाम अब्बास चांडियो खे 4 महीना अॻु बेदर्दी सां शहीद कयो वियो ऐं मां ऐं मुंहिंजो सौटु हाफ़िज़ जावेद अहमद चांडियो पंहिंजे शहीद चाचे जे इंसाफ़ वठण लाइ जॾहिं रोडनि ते निकितासीं त उनजो सिलो असांखे इहो मिलियो त कातिल धुर पारां मुंहिंजे सौटु हाफ़िज़ जावेद अहमद चांडियो ते क़त्ल जी कूड़ी FIR दाख़िल कई वई, जेको हिन महिल बेगुनाह जेल काटे रहियो आहे। हाणे 2 ॾींहं अॻु में वरी फरीदाबाद थाणे जी हद में रईस ग़ुलाम रब्बानी चांडियो जे मथां जेको कातिलाणो हमिलो कयो वियो आहे फुर जी सूरत में, जंहिंजे नतीजे में मोबाइल फ़ोन, रोक रक़म ऐं मोटरसाइकिल फुर कई वई। असां दादू पुलिस खां, फरीदाबाद पुलिस खां, SHO फरीदाबाद खां, SHO मेड़ खां ऐं SSP दादू खां इहो पुछा करणु चाहियूं था त असांजे एहतजाजनि जो नोटिस आख़िर छो नथो वरितो वञे। असीं एहतजाजनि ते एहतजाजूं करे रहिया आहियूं ऐं असांजे ख़ानदान में आए ॾींहुं को न को हमिलो थी रहियो आहे, को न को अहिड़ो अणवणंदड़ वाक़ियो थी रहियो आहे। असांजी ख़ामोशी खे कमज़ोरी न सम्झियो वञे। हिकु सिज जा 2 पाछा हूंदा आहिनि। कातिल ईअं न सम्झनि त असीं कमज़ोर आहियूं, न ई असीं कमज़ोर आहियूं, न ई असीं ड्रिनल आहियूं। असांजो मसइलो इहो आहे त असीं पुरअमन आहियूं। असां काल्ह बि पुरअमन हुआसीं, असां अॼु बि पुरअमन आहियूं। उन पुरअमन रहण जो असांखे सिलो इहो मिलियो आहे त मुंहिंजो सौटु हाफ़िज़ जावेद अहमद चांडियो जेको हिन महिल बेगुनाह जेल में आहे ऐं मुंहिंजे सौटु रईस ग़ुलाम रब्बानी चांडियो ते जेको हिकिड़ो कातिलाणो हमिलो करे उनखे रोड ते बेयारो मददगार छॾियो वियो, उनखे राह वेंदड़ माण्हुनि वठी उनखे पुलिस स्टेशन पहुचायो आहे। उनखां बाद में असां उनखे हॉस्पिटल पहुचायो आहे, जंहिंखे मथे ते धकु हणी कातिलाणो हमिलो कयो वियो आहे। हिन केस में मुलविस मां उन्हनि कातिल धुरियनि खे जेके बि हिन केस में मुलविस आहिनि उन्हनि खे इहो ॿुधाइणु चाहियां थी त असीं हिन मामले जी मुकमल जांच करे रहिया आहियूं। हिन केस में जेके बि मुलविस हूंदा उन्हनि खे बिल्कुलु बि बख़्श न कयो वेंदो। असीं अॻु में कानूनी जंग विड़ी रहिया हुआसीं, असां हिन मामले में बि कानूनी रस्तो इख़्तियार कंदासीं। मां वरी बि सिंध जे शऊर खे हथ ॿधी अपील कंदमि त मुंहिंजी हिन वीडियो बयान खे वधि खां वधि शेयर करे आला ऐवाननि में वेठल अंधनि, ॿोड़नि, गूंगनि हुकुमराननि ताईं पहुचायो त जीअं असांजे ख़ानदान सां थियल ज़्यादतियुनि में कुझु घटिताओ अचे ऐं असां सां इंसाफ़ थी सघे। ऐं वरी बि मां उन्हनि माण्हुनि खे ही मैसेज लाज़मी ॾींदमि त ईअं न सम्झनि त उन्हनि असांजे सौट ते जेको कातिलाणो हमिलो कयो आहे त असीं ख़ामोश वेहंदासीं। असीं न कल्ह ख़ामोश हुआसीं, न अॼु ख़ामोश आहियूं ऐं न सुभाणे ख़ामोश रहंदासीं। असां वटि कानूनी रस्ता आहिनि, असां कानूनी वेड़ कंदासीं ऐं जेके बि मुलविस आहिनि उन्हनि खे कानून जे कटहरे में आणींदासीं।